दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त हिन अॼोके वीडियो में असां तव्हांखे सिंध जी लेजेंड अदाकारा ऐं तमामु वॾो नालो आपा शबीरा चना यानी खैरां जी कहाणी ॿुधाईंदासीं। दोस्तों, आपा शबीरा चना जी बेसिकली पैदाइश लारकाणे शहर जी आहे। ऐं दोस्तों, आपा शबीरा चना जो ड्रामा फील्ड में कीअं अचण थियो असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। जीअं त आपा शबीरा चना खे हिकिड़ो ई भाउ हूंदो हुयो जेको हिन फानी जान खे छॾे वियो त उन जो ॾाढो विछोड़ो आपा शबीरा चना खे लॻियो ऐं उहा सदाईं मायूस रहंदी हुई। ऐं पोइ हुनजे माउ सोचियो हाणे छा कजे जो आपा शबीरा चना यानी खैरां जी इहा मायूसी ख़त्म कई वञे। तंहिं दौर में नसरीन नाज़ यानी जन्नत सिंध जो वॾो नालो आहे जेका PTV ते कमु कंदी हुई, जेका आपा शबीरा चना खां सीनियर आहे। हिकु ॾींहुं उन सां गॾु खैरां जी माउ यानी आपा शबीरा चना जी माउ खैरां खे PTV ते वठी विया ऐं उतां जो हुन खे माहौल ॾेखारियो। ऐं पोइ आपा शबीरा चना खे ड्रामा फील्ड में शौक़ु थियण लॻो। उन खां पोइ तमामु घणा ड्रामा आपा शबीरा चना PTV ते कया ऐं उन खां पोइ KTN सिंध जो वॾो चैनल आयो जंहिं ते पहिरीं सीरियल आपा शबीरा चना वकोड़ियल वजूद कई, जेका सिंध जो वॾो नालो राइटर साईं नूर ज़ंवर जी लिखियल हुई ऐं अज़ीज़ सांगी सिंध जो वॾो डायरेक्टर आहे जंहिंजी डायरेक्शन हेठि थियल हुई। ऐं उन खां पोइ सोप सीरियल पत्थर दुनिया KTN ते आयो जंहिंमें खैरां जी सिर ॾे ख़ैर हुजे जो तमामु सुठो किरदारु निभायो आपा शबीरा चना ऐं खैरां जो नालो उतां कमायो आपा शबीरा चना। ऐं दोस्तों, ॿिया तमामु घणा सिंधी ड्रामा ऐं फिल्मूं आपा शबीरा चना कया आहिनि। ऐं दोस्तों, ॿी तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। आपा शबीरा चना खे 5 न्याणियूं आहिनि ऐं उहे 5 ई न्याणियूं भी ड्रामा फील्ड में कमु कंदियूं आहिनि। आपा शबीरा चना जी हिकु न्याणी कंडन जे सेज में ससी जो किरदारु अदा कयो जंहिंजो असुल नालो तान्या चना आहे। ऐं ॿी न्याणी जेका मश्किरनि जे ॻोठ में चिलकरीअ जो किरदारु अदा करे पई जंहिंजो असुल नालो सादिया आहे। त दोस्तों, हीअ हुई आपा शबीरा चना जी कहाणी जेका तव्हांखे असां ॿुधाईसीं। दोस्तों, जेकॾहिं अॼोको ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। ऐं हा दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजे हिन वीडियो ते नवां आहियो त वीडियो खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो जेकॾहिं तव्हां सिंधी आर्टिस्ट जे बारे में ॼाण हासिलु करणु चाहियो था। असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।